नाज़रीन, मलीर जे ॻोठ मोरंद कैसरानी जे रहवासियुनि एंटी इंक्रोचमेंट पुलिस ऐं इंतज़ामिया पारां अध दख़लियूं ॼाणाए घर ॾाइण लाइ चढ़ाईअ ख़िलाफ़ रहवासियुनि मोरंद खान कैसरानी ॻोठ खां क़ौमी शाहराह ताईं रैली कढी। उन हवाले सां रिपोर्ट कयो आहे गडाप मां मंज़ूर सोलंकी। क़ौमी शहर मोरंद खान कैसरानी ॻोठ जे रहवासियुनि जो एंटी इंक्रोचमेंट पुलिस इंतज़ामिया ख़िलाफ़ पीर बख्श कैसरानी, अयाज़ कैसरानी, हनीफ कैसरानी, अताउल्ला अबड़ो, मनान शेख, नासिर सेलरो, सदाम कैसरानी, नदीम सियाल, नज़ीर लाखो, नाहिद खातून, साजिदा खातून ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मोरंद कैसरानी ॻोठ खां क़ौमी शहर ताईं एहतजाजी रैली कढी वई। एहतजाजी रैली में शरीक माण्हू क़ौमी शहर ते पहुची धरणो हणी वेही रहिया। ज़िले इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। इन मौक़े ते ॻोठाणनि जो चवणु हुयो असांखे धमकियूं था ॾियनि, असांखे हिरासा कनि था, असां रोज़ रोज़ परेशान था थियूं। असांजा मर्द घर में आहिनि न आहिनि, असां मायूं ज़ाइफ़ूं किथे वञूं, कंहिंखां इंसाफ़ घुरूं, असां सां इंसाफ़ कयो वञे। असां पंहिंजा पैसा ॾेई पंहिंजा प्लाट वरिता आहिनि, असांखे धमकियूं था ॾियनि त तव्हांखे असां मारींदासीं। सो महिरबानी करे असांजी हुकूमत खे इहा अपील आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं जेका सो असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। असीं रोज़ जागे जागे रातूं कटूं था, हे माण्हू रोज़ रोज़ असांखे धमकियूं था ॾेई वञनि। मर्द वीचारा कम ते हलिया था वञनि, असीं मायूं छा करूं? महिरबानी करे इन्हनि खे रोकियो वञे। निंडूं हराम थी वियूं आहिनि। हुकूमत खे अपील आहे त असांखे इन तहफ़ुज़ ॾिनो वञे। असांजी जॻहियूं असांजे पंहिंजे महिनत जूं वरितल आहिनि, असांखे रोज़ रोज़ परेशान न कयो वञे। नंढड़ा नंढड़ा ॿार आहिनि, असां ग़रीब आहियूं, काॾे वेंदासीं? हिन लाइ असांखे हुकूमत खे अपील आहे त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे, हिन मुसीबत मां हमेशह लाइ छुटकारो ॾिनो वञे। हिननि गुज़िरियल ख़मीस ते असांजे ॻोठ ते इंक्रोचमेंट चढ़ाई कराई, जंहिंखां पोइ असां एहतिजाज उन्हनि खे वापसि कयोसीं। उनखां पोइ असां छंछरु वारे ॾींहं ते मलीर कोर्ट में हिन जे ख़िलाफ़ सूट दाख़िल करायोसीं ऐं अदालत सगोरी अदालत सगोरी हिननि खे अॼु 13 तारीख़ ते अदालत में घुराए वरितो। हिन जे बावजूदु इहे सभु हथियारबंद गुरू MPA ऐं DC मलीर, इंक्रोचमेंट SSP ऐं ॿियूं दुनियूं जेके बि हुयूं, इहे अदालत में वञण जे बजाए पंहिंजी गरी मशीनरी ऐं हथियारबंद माण्हुनि सां गॾु मुसलह थी असांजे ॻोठ ते हमलो करण लाइ अची रहिया आहिनि, जेको असांखे क़तई मंज़ूर न आहे। अॼु इहे सभु ॻोठाणा सुपर हाई ते गॾु बीठा आहिनि। असां इंशाअल्लाह रत जे आख़िरी जो कादो फोड़े ताईं बि हिन मोरंद कैसरानी ॻोठ ऐं सिंधी ॻोठनि जी दिफ़ा कंदासीं। सिंध सरकार खे इन ॻाल्हि जो नोटिस वठणु खपे ऐं ॻोठनि जे हवाले सां परमनेंट का अहिड़ी शइ ठाहिणु खपे जंहिंमें अहिड़े क़िस्म जा SSP ऐं ॿिया जेके लैंड ग्रेबर आहिनि, बदमाश आहिनि, गुंडा आहिनि, दादा आहिनि, कराची में जेके हिन सॼी कराची खे हिरासा कयूं वेठा आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ जेको आहे का कानूनी ठोस का कार्रवाई कनि। हिननि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान वॾे वज़ीर मुराद अली शाह लाॻापियल इदारनि खां मुतालबो कयो त असां सां इंसाफ़ कयो वञे। जेसिताईं इंसाफ़ नथो थिए ऐं मुलविस बाअसरनि ऐं कामोरनि ख़िलाफ़ कार्रवाई नथी थिए, असांजो एहतजाज जारी रहंदो ऐं अञा वधीक एहतजाज जो दारो वसी कयो वेंदो। होॾां AC बिन क़ासिम मंशाद शाहानी जो चवणु आहे त बिन क़ासिम टाउन समेत किथे बि का बि एंटी इंक्रोचमेंट ऐं रेवेन्यू तरफ़ां कार्रवाई न पई कई वञे। कैमरामैन अब्दुल लतीफ़ बुगियो सां गॾु मंज़ूर सोलंकी, आवाज़ TV गडाप।